दड़ो ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि बाद गैस्ट्रो ऐं मलेरिया तेज़ी सां पखिड़िजी वई आहे। दड़े शहर जे वार्ड नंबर 1 में औरत गुलशेद सुमरो जो 6 वरनि जो मासूम पुट अफ़ान सुमरो गैस्ट्रो वॻे तड़पी तड़पी फोत थी वियो। ॿार अफ़ान खे दस्त ऐं उल्टियूं थी पयूं, जंहिंखे वारस सरकारी अस्पताल खणी विया, जिते हू फोत थी वियो। फोती ॿार जो लाश घर पहुचण ते कहराम मची वियो, जंहिं सबबि माहौल सोगवार थी वियो। उन सिलसिले में अस्पताल जे डॉक्टर मूजिब ॿार खे वारस नाज़ुक हालत में अस्पताल खणी आया हुआ। असां संदसि हयाती बचाइण जी घणी कोशिश कई, पर हू फोत थी वियो। ॿारड़ो गैस्ट्रो ऐं दिमाग़ जी झटकी अचण सबबि फोत थियो आहे। होॾां दड़ो, बनून, लायकपुर, बचलगंगो, कांदेड़ा, कंडोरकोट, आलमू ऐं अबड़ाल समेत आसपास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि पवण सबबि गैस्ट्रो ऐं मलेरिया में बेपनाह इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं जे नतीजे में सवे मासूम ॿार, औरतुनि, जवान ऐं पोड़ा सरकारी तोड़े निजी अस्पतालनि में दाख़िल आहिनि। जॾहिं त गैस्ट्रो ऐं मलेरिया ते कंट्रोल करण लाइ सजावट ज़िले जी इंतज़ामिया तोड़े सिहत खाते अञा ताईं के बि जौगा क़दम न आहिनि खंया।